अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में छा रईस कमाल खान आज़ाद थींदो या न? छा रबन रईस कमाल खान खे बि राणे वांगुरु इंजेक्शन लॻाईंदो या न? छा जावेद ओठे ऐं वारिस खे मारण में कामयाब थींदो या न? छा रईस गफ़ार खान रबन सां वाइदे खिलाफ़ी कंदो? छा बेगम पठाणी रईस कमाल खान खे आज़ाद कराईंदो? दोस्तों, तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त रईस कमाल खान तमामु जल्द आज़ाद थी वेंदो ऐं रईस गफ़ार खान हिकु बुरो ख्वाबु ॾिसंदो। रबन बेगम पठाणी जे करे ई रईस कमाल खान खे आज़ाद कंदो। जावेद ओठे खे मारण जी कोशिश कंदो पर पाण फासी पवंदो। रईस गफ़ार खान पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहंदो ऐं का बि रबन सां वाइदे खिलाफ़ी कोन कंदो। रईस कमाल खान खे रबन का बि इंजेक्शन वग़ैरह कोन हणंदो ऐं असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त रईस कमाल खान जी आज़ादी सिर्फ़ ऐं सिर्फ़ बेगम पठाणी जे करे ई थींदी। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उमेद आहे त तव्हां सभिनी खे असांजो इहो अॼु जो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। ऐं दोस्तों, कमेंट जे बॉक्स में लाज़मी ॿुधाईंदा तव्हांखे ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामे मां कहिड़ो ड्रामो वधीक पसंदि आहे। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।